जेयूआई ज़िले सखर सिंध के मुख्य अगवान मौलाना मोहम्मद साले इंजड़ पारां ज़िले सेक्रेटरी जनरल हाफ़िज़ अब्दाल हन हमीद महर ऐं साथियुनि सां गॾु पनो आकिल सखर रोहिड़ी साले पटरा हंगामी दौरा करे मुख़्तलिफ़ प्रोग्रामनि में शिरकत कई। जेयूआई अगवान मौलाना मोहम्मद साले इंजड़ ख़िताब कंदे चयो त इंतज़ामिया हुकूमत ज़िले सखर में 70 खां वधीक चूंडियल बलदियाती इदारनि जे मेंबरनि खे नज़रअंदाज कंदे उन्हनि खे अवाम लाइ ईंदड़ जाइज़ हुक्मनि खां नज़रअंदाज कंदे मनपसंद माण्हुनि वॾेरनि खे नवाज़े पई। असीं मौलाना फज़लुर रहमान, मौलाना राशिद महमूद सुबरो ऐं ॿियनि जी क़यादत में पंहिंजा हक़ वठंदासीं। अवाम असां सां गॾु आहे, कंहिंखां डिॼण वारा नाहियूं। हुन अहिड़ो ऐलान शहीद इस्लाम सेक्रेटरिएट अहम इजलास दौरान कयो ऐं ईंदड़ बलदियाती अख़्तियार ॾियारण ऐं जेयूआई जे चूंडियल नुमाइंदनि खे अख़्तियार ॾियारण लाइ मरहलेवार तहरीक हलाइण जो ऐलान कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची